ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। मां आत्मा ऐं प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा शइ बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मिठे मिठे ॿार। बाबा चवंदा आहिनि कि धैर्यता जी शक्ति धारण करो। सोचते हैं न भाई, जल्दी जल्दी करो, जल्दी जल्दी करो। अगर असां आराम सां सोचूं जल्दी जल्दी छा करे करे छा करणो आहे, जल्दी जल्दी त कम से कम असां सुबुह खां राति ताईं माण्हू जल्दी जल्दी थो करे। जल्दी जल्दी करो। जल्दी जल्दी करण सां छा थींदो? कमु गड़बड़ थी वेंदो। मतिलबु जल्दी जल्दी करण सां नुक़सान केॾो आहे? कमु बि गड़बड़ थी वेंदो, ख़ुशी बि न मिलंदी, संतुष्टता बि न मिलंदी, मज़ो बि न ईंदो। माण्हुनि खे छा खपे? शांती खपे न। उन्हनि खे आराम सां हर कर्म करण जो आनंद वठणो खपे। बाबा चवनि था त हिन समय माण्हू सुबुह खां राति ताईं जल्दी जल्दी थो करे। जल्दी जल्दी रोटी खायो, जल्दी जल्दी तैयार थियो, जल्दी जल्दी ईअं करो। त इहे जल्दी जल्दी जे कारण ई असांखे ॾाढी परेशानी थींदी आहे। माण्हू जल्दी जल्दी में जो आयो जीअं आयो खायो, शरीर ते बि ध्यानु नथो ॾे, कम ते बि ध्यानु नथो ॾे। जल्दी जल्दी जे कारण हिक ॿिए सां कीअं बि ॻाल्हाए थो, कीअं बि कमु करे थो छॾे, बसि जल्दी जल्दी। ठीकु आहे, त थोरो कमु करो, लेकिन असांखे जीवन में पूरो आनंद वठणो खपे। जीवन में सदा संतुष्ट वठो, हर चीज जो आनंद वठो, हर चीज जो सुख वठो। उहो न आहे न अॼु माण्हुनि खे जल्दी जल्दी करणो आहे। त बाबा असांखे चवनि था कि अगरि असां धीरे आराम सां, मतिलबु हथ पेरनि खे भले जल्दी हलायो, लेकिन असांजो दिमाग़ में धैर्यता हुजणी खपे, असांजो मन शांत हुजणो खपे। बाबा ईअं नथो चए कि तव्हां ईअं धीरे धीरे बिल्कुलु हथ पेरनि खे धीरे धीरे हलायो। परमात्मा चए थो तव्हांखे मन सां शांत रहणो। मन में शांती हुजे, बुद्धि में हिकु प्लानिंग हुजणी खपे कि हा हीअं कंदासीं, पोइ हीअं कंदासीं, पोइ हीअं कंदासीं। पोइ मन शांत हूंदो आहे न, बुद्धि में यथार्थ प्लानिंग हूंदी आहे, त पोइ शरीर जी कर्मेंद्रियूं बि हुन रीति कमु कंदियूं आहिनि। पोइ ॾिसो, शरीर जी कर्मेंद्रियूं जल्दी जल्दी कमु कंदियूं, लेकिन असांजी अंदरि आत्मिक स्थिति शांत हुजणी खपे। ॿाहिरां खां असां कमु करूं, लेकिन अंदरि आत्मा शांत हुजणी खपे। हा, हिन खां पोइ ईअं करिणो, हिन खां पोइ ईअं करिणो, हिन खां पोइ ईअं करिणो, त असांजो कम बि शांती ऐं स्पीड तेज हूंदी, भले हथ पेरनि जी, लेकिन असांजो दिमाग़ में धैर्यता हूंदी, शांती हूंदी। यथार्थ जजमेंट असां करे सघंदासीं कि असांखे छा करिणो आहे, कीअं करिणो आहे। त बाबा हमेशह आत्मा जे लाइ ज्ञान ॾींदा आहिनि, छो जो हिन समय माण्हू पंहिंजी देहिक आदतनि खे, देह खे ठीकु करण में लॻो पियो आहे न, लेकिन परमात्मा असांखे पंहिंजी आत्मा खे ठीकु करण लाइ, पंहिंजी आत्मा जी स्थिति ठीकु रखण लाइ असांखे ज्ञान ॾींदा आहिनि। इन सां छा थींदो? जॾहिं असांजी आत्मा शांत हूंदी आहे, असांजी आत्मा में यथार्थ सुबुह खां राति असांखे कीअं छा करिणो आहे, अगरि असां हुन रीति कंदा रहंदासीं त ॾिसो, जेको तव्हां कमु प्लान कयो न, उहो सही टाइम ते सही रीति सां थी वेंदो। लेकिन असांखे जीअं असां प्लान कयो आहे, परमात्मा जी यादि में कंदा हलो, माण्हुनि जी न ॿुधो। भई असांखे त हीअं, असां हीअं भई सुबुह सुबुह जो जॾहिं तव्हां भॻवान खे यादि करे उथंदा आहियो न, त भॻवान सां ई मन ई मन में रोह रिहान करे, भई बाबा अॼु सॼो ॾींहुं छा छा कीअं कीअं करिणो आहे। ॾिसो, जीअं त तव्हांखे अंदरि भॻवान तव्हां सां ॻाल्हाए थो,
हा पोइ ईअं कजो, पोइ ईअं कजो, पोइ ईअं कजो, पोइ ईअं कजो, पोइ ईअं कजो। त इन प्लानिंग सां बाबा सां गॾु, परमात्मा सां गॾु जॾहिं कर्म क्षेत्र ते ईंदा आहियूं त असां हुनजी यादि में रही करे जीअं जीअं हुन चयूं हूअं कंदा हलंदासीं त असांखे ॾाढो सुठो अनुभव थींदो। ऐं असांजे जीवन में न धैर्यता बि हूंदी, असांजे जीवन में ख़ुशी बि हूंदी, मज़ो बि हूंदो, संतुष्टता बि ईंदी। पोइ तव्हांखे जॾहिं कमु पूरो थी वेंदो न त तव्हांखे लॻंदो एॾो सारो कमु थी वियो, कीअं करायो। लेकिन उहो कॾहिं थींदो जॾहिं असां परमात्मा खे यादि करे हुन सां गॾु प्लानिंग करे हलो। भले देहिक माण्हू बि आहिनि हिन दुनिया में, हुननि सां बि असांखे ॻाल्हि, लेकिन असांजो प्लान हुनजे हिसाब सां। पोइ माण्हू चवनि ईअं ईअं त हुननि सां बि ठही करे हलणो आहे। त मन ई मन में बाबा खे चयो, बाबा ईअं ईअं था चवनि, चलो ठीकु आहे, ईअं था करो, ईअं था करो, लेकिन मर्यादा पूर्वक कमु हुजे। त ॾिसो सही टाइम ते पूरो कमु तव्हांजो थी वेंदो ऐं ठीकु बि थींदी, मज़ो बि ईंदो। तव्हांखे ईअं लॻंदो कीअं जाते तव्हांखे कोई नचाए थो कि हाणे ईअं करो, ईअं करो, ईअं करो। असांजी आत्मा जी स्थिति शांत हूंदी, लेकिन शरीर सां जीअं तव्हांखे भॻवानु नचाए थो। उहो कॾहिं जॾहिं माण्हू चईंदो आहे करण करावनार भॻवानु आहे, लेकिन असां उनखे यादि त करूं, उनखे ॿुधायूं त हुनजे चए ते त हलूं, तॾहिं त उहो करण करावनार थींदो न। त बाबा चवनि था हिन रीति सां परमात्मा सां गॾु परमात्मा सां गॾु हुनजी यादि में रही करे हर कर्म करे सघंदा आहियूं ऐं विजय बि प्राप्त करे सघंदा आहियूं। मतिलबु सुठी रीति बि कर। त अॼु परमात्मा असांखे चवनि था धैर्यता जो गुण धारण करो, शांत हुजणो खपे। कमु न थींदो त कुझु कोई डांटदो छा असांखे, कोई मारदो त न। अगरि घर जो कमु लेट थी वञे, रोटी थोड़ी लेट थी वञे, झाड़ू पोचा थोड़ा लेट थी वञनि, कपिड़ा थोड़ा लेट धुलजनि या प्रेस थी वञनि, त कोई मारदो त न असांखे कीअं छो न कई, ईअं छो। अगरि कोई तव्हांखे चए बि त तव्हां त शक्ति स्वरूप आहियो, परमात्मा जा ॿार आहियो, कोई छो चईंदो। इहा असांजी सोच कमज़ोर हूंदी आहे न, त माण्हू डिॼी डिॼी करे हलंदो। पंहिंजी पति खां बि छा डिॼणु, असां कुझु ग़लति थोड़ी था कयूं। भई शरीर जीअं आहे हुन रीति कमु कंदासीं, कम से कम करऊं त था न। माण्हू पंहिंजे पति खां डिॼंदा, पोइ पंहिंजे ॿारनि खां डिॼंदा, पोइ पंहिंजी नुंहरनि खां डिॼंदा, अलाए केका डिॼी डिॼी करे। भाव चए थो कंहिंसां था डिॼो, तव्हां केरु आहियो? तव्हां त परमात्मा जी संतान आहे, हिते असां खेल था खेॾूं। त अगरि असां परमात्मा जी यादि में कमु कंदासीं, चलो थोड़ो देर बि थी वई त छा थी वियो, रोटी देर सां ॾेई त कुझु ॿियो कुझु खाई छॾियो, चलो ठीकु आहे, न खायो त राति जो खाई छॾिजो। ये बाबा चवनि था कि जीवन में डिॼणो न आहे, असां कमु त करऊं था न। हा ठीकु रीति शांति सां पंहिंजे जीअं शरीर आहे, भई सम्झो तव्हांजो शरीर एतिरो ठीकु न आहे त तव्हां डिॼी डिॼी करे, भई शरीर खां थिए बि नथो, डिॼो बि था ऐं करो बि था, त तव्हां जेको कमु कंदा, जेकी रोटी ठाहींदव, जेको बि कंदव, हुनमें बि असांजो डप वारा वाइब्रेशन, डप वारी फीलिंग, त उहो माण्हू कपिड़ा पाए, कपिड़ा जेका बि तव्हां धोयो था, रोटी ठाहियो था, त घर में त हिकु डप जो माहौल थी वेंदो आहे न। त बाबा चवनि त कई माण्हू ससु सोचदियूं, अरे असां कमु न कंदा आहियूं, असांखे नुंहुं रोटी न ॾे, न ॾे न। त बाबा चए थो न ॾे, तव्हांखे ईअं थोड़ी न ॾींदा, चले घटि ॾे, लेकिन तव्हांजी उमिरि हुई तव्हां कमु कयो, लेकिन हाणे तव्हांजे शरीर जीअं बुढ़ापे में जीअं शरीर हूंदो आहे, ओतिरो ई कमु करो, ओतिरो ई हेॾे होॾे वञो, ताकी तव्हांजे शरीर जो तव्हां करे सघो। ईअं न कल्ह जो तव्हां वेही रहो त तव्हांजी सेवा बि ॿिया करनि, उहा सिचुएशन न अचणी खपे। इन करे असांखे घर में माण्हुनि खां, अॼुकल्ह त जवान बि बीमार पइजी था वञनि,
त ड्रिजो न, जेतिरो थिए थो ओतिरो कंदा हलो। त ओतिरो वेहणो बि न आहे, कर्म बि करणो आहे, लेकिन शरीर जे हिसाब सां, मौसम जे हिसाब सां पंहिंजो कर्म कंदा हलो, शांति सां, ख़ुशी सां। ड्रिजी करे न करणो आहे बाबा चवनि था। डर रखिणो आहे बुरे कर्मनि सां, कि असांखां कुझु बुरो कर्म न थिए, असांजे मुख सां कुझु ग़लति शब्द न निकिरनि, असांजी सोच कंहिंजे लाइ ख़राब न हुजे, असांजे कर्म कंहिंजे प्रति ख़राब न हुजे। त इन रीति न असांखे सदा ये ध्यानु रखो, छो जल्दी में न कॾहिं असां हिक ॿिए जे लाइ ग़लति सोचे छॾंदा आहियूं, ग़लति ॻाल्हाए छॾंदा आहियूं, ग़लति कुझु थी वेंदो आहे त उहो ॿियो पाप चढ़ंदो। त माण्हू हिन समय माण्हुनि खां रिझनि था, लेकिन परमात्मा चए थो कि इहे पंहिंजे कर्मनि ते ध्यानु ॾियो, इन खां डिॼो कि अरे मां हुनजे लाइ ग़लति सोचे छॾियो, न मूंखे माफ़ कजो, अरे मां हुन लाइ ग़लति ॻाल्हाए छॾियो, मूंखे माफ़ कजो, अरे मूंखां इहे ग़लति कमु थी वियो, मूंखे माफ़ कजो। त इहे जॾहिं असां शांति सां कमु कंदा आहियूं न, त असां पंहिंजी सोच बोल कर्मनि ते ठीक रीति ध्यानु ॾींदा आहियूं, त असांजो पुण्य जो खातो बि जमा थींदो वेंदो ऐं हेठि कर्म बि थींदो वेंदो। अॼु माण्हू छा थो सोचे कि सिर्फ़ु ॿाहिरां असां ठीक रीति सभु कमु करूं परफेक्ट, त उनमें छा थी वेंदो कि माण्हू ईअं न ॾिसदो आहे कि भई मां इहे कूड़ ॻाल्हाए कमु कयो या बुरो सोचे करे कमु कयो या कंहिंसां ग़लति करे मां पंहिंजो फ़ाइदो कयो। हाल फिलहाल त नाम त थी वियो कि फलाणे एॾो सुठो कई, फलाणे टाइम ते सभु कुझु एॾो सुठो कई, लेकिन हुन कम करण जे समय हुनजी सोच कीअं हुई, हुनजा बोल कीअं हुया, हुनजा कर्म कीअं हुया। त हाणे त तव्हां कर्म कयो कूड़ जे हिसाब सां, त हाणे जे मनुष्य जे हिसाब सां त तव्हां अॻियां थी वियो, लेकिन बाबा चवनि था कि अगले जन्मनि जे पंहिंजे अॻियां जे लाइ सुठा कर्म त खातो त न जमा कयो न। हाणे त माण्हू चईंदा हा ॾाढो सुठो आहे, लेकिन अॻियां जे लाइ त सुठो न चईंदा, अॻियां जे लाइ कुझु जमा त न कयो न। त बाबा चवनि था परमात्मा जी लिस्ट में त तव्हां सुठो न कर्म न कयो न, माण्हुनि जे हिसाब सां त सुठो कयो, लेकिन भॻवान जी लिस्ट में असां सुठे लिस्ट में न ईंदासीं। भॻवान जी लिस्ट में ईंदो भई हिन उल्टो सुठो सोचे करे, उल्टो सुल्टो ॻाल्हाए करे इहे कर्म कयो अथई, त कंहिंजी लिस्ट में नाम खपे असांखे, भॻवान जी या माण्हुनि जी। अॼु माण्हू डृप सां करनि था न, ॿार ड्रिजदा किथे, मूंखे मम्मी पापा इहे चीज़ न वठी ॾे, इहे खाइण लाइ न ॾे, त जीअं मम्मी पापा चईंदा उहो कंदो वेंदो, भले मम्मी पापा ग़लति ई छो न चवनि। अॼुकल्ह थींदो आहे ईअं बि, माउ पीउ बि ॿारनि खे ग़लति चई करे कर्म कराईंदा आहिनि। पोइ न माउ पीउ चईंदा मां ॿारनि खे ॾाॾा ॾाॾी सां हिननि सां ईअं कर ईअं कर, इहे अहिड़ा थी जेके माण्हू जो ईंदो आहे भड़काईंदा आहिनि। पोइ ॿार बि चईंदो अरे मां माउ पीउ जो साथ न ॾींदमि त इहे त मूंखे पैसो न ॾींदा, खाइण लाइ न ॾींदा, त चलो उहो बि ॿियनि जे लाइ बुरो सोचे, बुरो ॻाल्हाए, बुरो कर्म करे। अॼु माउ पीउ वॾा थींदा, माउ पीउ खे बि कंहिंजे दबाव में कोई हले, चईंदा अरे पोइ असांखे हिसो न ॾींदा, इन करे कूड़ जो सहारो। अॼु ॾाढो ड्रिजी करे हलंदो, ससु नुंहुं जीअं चए उहो करिणो पवंदो, काथे रोटी न ॾे असांखे, घर खां न कढे छॾे, काथे हुननि जो घर ऐं बुढ़ापे में पोइ ससु ऐं सहुरो ड्रिजनि था कि जीअं असांजा ॿार चईंदा, असांजी नुंहं चईंदी, असां हूअं ई हलंदासीं।
काथे असांखे रोटी न ॾे, घर खां न कढी ॾे, त ही ड्रिज डप आहे न। त ही डप ड्रिजी करे छो था हलो? छो जी असां हिकु परमात्मा जो हथ न पकड़े करे हलियो। हाँ ठीकु आहे, असांखे एतिरो हुजणो खपे कि असां सही राह सभिनि खे सही रीति सां हलाए सघूं। त उहा असांखे पहिरियों खां ई सम्झणो खपे। जॾहिं असां सचे बाप सां गॾु रहंदा आहियूं न, त असां सची राह ते हलंदासीं त नुंहं जी हिमत न आहे कि असांखे कुझु चई सघे, ॿारनि जी हिमत न आहे कि कुझु चई सघे। तव्हां त पंहिंजी सच जी राह ते हलंदा हलो, तव्हां चओ रोटी ॾियो न ॾियो, हू तव्हांजी मर्ज़ी। त बाबा चवंदो जॾहिं असां में शक्ति ईंदी आहे न, जॾहिं सचोपन ईंदो त कोई असांजो बुरो न करे सघंदो आहे। लेकिन तव्हां अगरि हिकु बार ड्रिजी वियो न, तव्हांखे तव्हांजा ॿार, नुंहरियूं, फलाना माण्हू ड्रिजाईंदा कि ड्रिजी वई, कि अरे मूंखे रोटी न ॾींदी, चांहि न ॾींदी। त बाबा चवनि था कि हमेशा डप जल्दी देखा देखी सां कम न करो, शांति सां करो। ये कर्म करो जंहिंसां असांखे परमात्मा जी दुआयूं मिलनि, परमात्मा बि ख़ुशि थिए, हा मुंहिंजी ॿार केॾो लाइक़ु ॿार। बाबा चवनि था कि सदा धैर्यता जी शक्ति खे धारण करो, शांति सां सुठी रीति मुंहिंजी यादि में रही करे मूंसां गॾु कमु करो। अहिड़ो शांत ठहो जो तव्हांखे ॾिसंदे ई, तव्हांजे साम्हूं ईंदे ई अशांति फैलाइण वारा शांत थी वञनि। कॾहिं कॾहिं माण्हू कोई हूंदो आहे न जो शांत पसंदि हूंदो आहे, त कोई बि माण्हू हुनखे ॾिसंदा, अरे हाणे शोर न करो, हिनखे शोर न वणंदो आहे, भई शांत आत्मा आहे, भईया हाणे इन्हनि सां असां कूड़ न ॻाल्हाए सघंदा आहियूं, त इन्हनि सां असां ईअं न ॻाल्हाए सघंदा आहियूं, इहे सुठो माण्हू आहे। माण्हुनि जी पर्सनैलिटी एॾी सुठी हूंदी आहे कि साम्हूं वारो सोचदो आहे कि न इहे त ॾाढो सुठो माण्हू आहे, हिन सां असां ग़लति न कंदासीं। ॿियनि सां भले चीट करनि, ॿियनि सां भले ई हुननि खां ज्यादा पैसनि खां या ज्यादा कुझु वठनि, लेकिन हुन जेको ख़ुदि अहिड़ो हूंदो न, ऐं हमेशह ई हलंदो हूंदो, हीअं न कि कॾहिं पंहिंजो माण्हुनि जे हिसाब सां पंहिंजो मूड चेंज करे छॾे, न। तंहिंजे करे बाबा चवनि था कि अहिड़ो ठहो जो माण्हू तव्हांखे ॾिसी तव्हां सां ओड़ो ई व्यवहार करनि, उहो बि ओड़ा थी वञनि, सुठा। हिन करे बाबा चवंदो स्वपरिवर्तन करो। अॼु माण्हू ॿिए खे परिवर्तन करण में लॻल आहे कि ॿिया परिवर्तन थियनि, ॾिसी ईअं थो करे, ईअं थो करे, हिनखे ईअं करणो खपे, हिनखे ईअं करणो खपे। लेकिन परमात्मा चवंदा आहिनि स्व परिवर्तन करो। पहिरियों ख़ुदि खे परिवर्तन कंदासीं न, पहिरियों ख़ुदि शांत थियो, पहिरियों ख़ुदि सदा सुख स्वरूप ठहो, पहिरियों ख़ुदि सदा सही राह ते हलो। तव्हांखे ॾिसी तव्हांजा ॿार, तव्हांजा घर वारा, तव्हांजा संबंधी हलण लॻंदा, तव्हांखे कंहिंखे कुझु सम्झाइणो ई न पवंदो। पहिरियों ख़ुदि सुठी रीति ॻाल्हायो, ख़ुदि सुठी रीति सोचो, ख़ुदि हिकु बार न सदा ई पंहिंजो नेचर अहिड़ो ठाहे छॾियो, जीअं कंहिं माण्हुनि जो नेचर ठही वेंदो आहे न, ज्यादा सोचण, ज्यादा ॻाल्हाइण, ज्यादा माण्हुनि जी लाइफ में इंटरफेयर करण, ई हुननि जो नेचर थी वेंदो। त बाबा चवनि था हाणे तव्हां पंहिंजो अहिड़ो नेचर ठाहियो, सदा शांत रहन, सदा सुख में रहन, सदा खुश रहन, सदा जीवन में संतुष्ट रहन, कोई पाप कर्म न करो। बाबा चए तो ॾिसो, माण्हू थोड़ो बि कंहिं वटि थोड़ो पैसो अची वेंदो, सम्झो कोई बीमार व्यक्ति आहे, बीमार आहे, थोड़ो बि ठीक थींदो न, त पोइ वरी खां उहे ई माण्हुनि जी गिलायूं करण, माण्हुनि खे ईअं कुझु चइण, लड़ाई करण, झगड़ा करण। त बाबा चवनि था ॾिसो कि माण्हू थोड़ो बि पैसो थो अचे, थोड़ो बि ठीक थो थिए, त पोइ ईअं करनि था, माण्हुनि जे जीवन में उल्टो सुल्टो ॻाल्हाइण, चइण,
पोइ वरी पाप चढ़ी थो वञे, वरी बीमार था थी वञनि। न थोरो बि ठीकु, छो जे माण्हुनि जी असां बदुआ था वठूं न, भई असां सभिनि माण्हुनि जी बदुआ था वठूं, त पोइ असांजो शरीर दुआयूं न वठंदासीं त पोइ असांजो जीवन कीअं हलंदो? भई हिन समय जेका सुठा कर्म कंदा उन अनुसार ई त असांजो जीवन हलंदो न। त बाबा असांखे चवनि था दुआयूं ॾियो, दुआयूं वठो, सॼो ॾींहुं अहिड़ा कर्म करो, ईअं हलो कि माण्हू तव्हांखे दुआयूं ॾियनि। दुआयूं बि दवा जो कमु कंदियूं आहिनि। डॉक्टर चईंदा आहिनि हिननि जे लाइ दुआ करो। हाणे असां कुझु न करे सघंदा आहियूं, हाणे दुआ ई कुझु करे सघंदी आहे। सम्झो तव्हां सुठा कर्म कयो, माण्हुनि दुआ कई कि जीतो रहे, नहीं जीतो रहे, सभिनि जो जीवन में ये जीतो रहे, अॻियां हले, त हुनजो उहो आशीर्वाद असांजे बीमार शरीर खे बि ठीकु करे सघंदो आहे। दुआ में एतिरी शक्ति हूंदी आहे। त बाबा चवनि था छो जी अगरि कंहिं दुआ कई भई सुठो हले, ये जीतो रहे, ये अॻियां वधी वञे, मन सां करे, दिल सां करे, त उहा दुआ बि रंग लाहींदी आहे। लेकिन अगरि सभु चवनि न ये अहिड़ी आहे, थोरो बि ठीकु थिए थी, वरी ईअं थी करे, वरी ईअं थी करे, त माण्हू बि परेशान थी वञे। त इन करे बाबा चवनि था बीमारी हुजे न हुजे, असांखे हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदे हुए सदा सभिनि जे लाइ सुठो सुठो सोचणो, सभिनि जो कल्याण थिए, सभी सुठा आहिनि। त हीअं कंदे कंदे असां बि सभिनि जे लाइ सुठो सुठो चऊं, ऐं माण्हू बि पोइ असांजे लाइ सुठो सुठो चईंदा, असांखे दुआयूं ॾींदा। त अॼु बाबा चवनि था सदा धैर्यता रखो, सदा सहनशील थी करे हलो, सदा हिक ॿिए खे दुआयूं ॾियो, दुआयूं वठो, हलंदा हलो। अच्छा, मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे समय प्रमाण रूप पसंदता ज्ञानी व योगी तू आत्मा ठहण वारा स्वशासक ठहो। बाबा चवनि था कि ख़ुदि ते राज्य करण वारा ठहो। मां आत्मा पंहिंजे ख़ुदि जे सूक्ष्म ऐं स्थूल कर्मेंद्रियनि ते जी राजा आहियां, इन्हनि खे हलाइण वारी आहियां। मां जॾहिं चाहे मां आत्मा हिन देह खां न्यारी थी वञा, जॾहिं चाहे हिन देह में अची करे ॾिसां, ॻाल्हायां, कर्म करां, इहे मुंहिंजे मथां आहे। मां संकल्प कयो कि हाणे मां बसि निराकार रूप में सिद्ध थी वञा परम धाम में बाबा वटि। त बसि पोइ मन में ॿिया संकल्प न अचणा खपनि, मन द्वारा संकल्प कयो, बुद्धि द्वारा मथे पहुचीसीं। बसि मां चाहियां मां मुख सां ॻाल्हायां त बसि ज्ञान जी ॻाल्हियूं ॻाल्हायां, मां चवां कननि सां ॿुधो त बसि ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधां, मतलब जी ॻाल्हियूं ॿुधां, ॿियो कोई ॻाल्हि कन में ठहरे ई न। त हीअं असां जॾहिं ख़ुदि ते राज्य करण लॻी वेंदासीं न, तॾहिं असां पंहिंजे जीवन में सफलता प्राप्त करे सघंदा आहियूं। छो जो अॼु माण्हू ख़ुदि जी मन खे नथो कंट्रोल करे सघे, ख़ुदि जे मुख खे नथो कंट्रोल करे सघे, चए तो छा करां, मुख खां निकिरी वियो, छा करां, हथ हली विया, छा करां, होॾे अख हली वई। त मतिलबु असां पंहिंजी सूक्ष्म मन खे बि चईंदा न, मन जो त माण्हू गुलाम थी वियो, छा करूं, मन मञे ई नथो, घड़ी घड़ी होॾे ध्यानु थो वञे। त आत्मा जीअं त पंहिंजी सूक्ष्म स्थूल शरीर कर्मेंद्रियनि जी गुलाम थी वई। त हाणे बाबा चवनि था कि हाणे आत्मा राजा ठहे पंहिंजी सूक्ष्म स्थूल कर्मेंद्रियनि जो, पंहिंजी मन बुद्धि संस्कार खे एतिरो कंट्रोल करे हलो, एतिरो पंहिंजे ऑर्डर में हलायो
तॾहिं चईंदासीं स्वशासक स्वराज्याधिकारी आत्मा। स्लोगन आहे शांती दूत उहो आहे जो तूफ़ान मचाइण वारे खे बि शांती जो तोहफ़ो ॾेई छॾे। भई तव्हां शांत आत्मा आहियो, कीअं पतो लॻंदो? जॾहिं अशांत वायुमंडल, अशांत व्यक्ति तव्हांखे ॾिसी करे शांत थी वञे, तॾहिं चईंदासीं कि शांती दूत आत्मा आहे, सभिनि खे शांती ॾियण वारी। हिन समय खपे बि सभिनि खे शांती, है न। माण्हू एॾो शोर शराबो करनि था, लेकिन असांजी आत्मा खे हिन समय शांती खपे, सुख बि नथी वठी सघे, लेकिन हिन समय आत्मा खे खपे शांती। त शांती कॾहिं ईंदी असां में? जॾहिं असां खुद परमात्मा खे यादि करे संकल्प कंदासीं कि मां शांत आत्मा आहियां। जॾहिं असां सुबुह खां राति ताईं हर कर्म शांती सां कंदा आहियूं न, रड़ियूं करे, चिल्लाए करे, शोर शराबा करे करे न करो। कंहिंजी न आदत हूंदी आहे, त भले चिल्लाइणो जो कुछ अहिड़ो कम बि न आहे, कि कुछ अहिड़ो थियो बि न कि माण्हू चिल्लाए, लेकिन छो कि आदत हूंदी आहे न, त पोइ जोर जोर सां चिल्लाइण लॻी वेंदा। पर हुन सीन में कमी न आहे चिल्लाइण जो, त बि चिल्लाईंदा रहंदा। त बाबा हाणे चवनि था शांती दूत ठहो, शांती दूत ठही करे जो तूफ़ान मचाइण वारी आत्मायूं आहिनि, हुननि खे शांती जो तोहफ़ो ॾियो। अर्थात सदा शांत रहण, इहे हुननि खे मुख सां चओ, मन सां वीचार करो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,